पुट तोहखे नौकरी जुड़ी, इहो त भलो कम थियो। पर छा मासी? आई त वञी शहर में रहंदव, असीं त हिकला थींदासीं न पुट। मासी असां शहर में ज़रूर रहंदासीं, पर मोकलुनि में चक्कर त लॻाईंदा रहंदासीं न। हिन में परेशानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? ईअं त आहे पुट, पर पुट भूरो अकेलो, मुजेरी से दुश्मनी, अलाए जी गुजारो थींदो। मासी मुजेरी सां त मां शहर में रही बि मूं ॾेई सघां थो, भूरे जो नालो वठी त ॾिसे। पुट ए ॻाल्हि त आहे, पर मासी तूं फिक्र न कर, असां तव्हां खां परे थोड़ी आहियूं, जल्दी जल्दी चक्कर लॻाईंदा रहंदासीं। चङो पुट, रब आंखे खुश रखंदो। हाँ मासी, बस तव्हां दुआ कंदा रहिजो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।